बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों शागिर्दो। अॼु असांजो हे जावा स्क्रिप्ट जो क्लास नंबर 4 आहे। ऐं लास्ट क्लास जेको असांजो हुयो उन में असां फंक्शन्स ऐं वेरिएबल पढ़िया हुया। त फंक्शन्स छा थींदा आहिनि जावा स्क्रिप्ट में, किथे यूज़ थींदा आहिनि, ऐं वेरिएबल्स छा थींदा आहिनि। ऐं उन ई क्लास में मां तव्हांखे ॾसियो हुयो त सुभाणे वारे क्लास में असां चैट जीपीटी खां माना एडवांस लेवल ते फंक्शन्स ऐं वेरिएबल्स कहिड़े तरीक़े सां असां ठाराए सघूं था। ॾिसो, हींअर दुनिया चेंज थी वई आहे। जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं त असांखे हिकिड़ो हिकिड़ो फंक्शन वेरिएबल टाइप करिणो पवंदो हो, यादि करिणो पवंदो हो, लिखिणो पवंदो हो। पर हींअर फास्ट थी वई आहे। हींअर माना तव्हां रुगो जंहिंखे ABC जी बि ख़बर कोन्हे का, कुझु बि ख़बर कोन्हे, उहो AI खे ॾिए थो, AI हुनखे कंप्लीट कोड ॾेई थी छॾे। पोइ उनखे इहा त ख़बर कोन्हे न कोड में आहे छा, कीअं यूटिलाइज़ थींदो, किथे यूटिलाइज़ थींदो, पर उन वटि हिकिड़ो परफेक्ट कोड पियो हूंदो आहे। अव्हां जेके सिखो था, अव्हां में ऐं उन अणसिखियल में हिकिड़ो ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। ॾिसो, अणसिखियल खे ख़बर कोन्हे, वधि में वधि कॉपी पेस्ट कंदो। तव्हांखे इहा ख़बर आहे त वेरिएबल्स छा आहिनि, फंक्शन्स छा आहिनि, स्टाइल टैग कहिड़ा आहिनि, प्रॉपर्टीज़ कहिड़ियूं, CSS छा आहे, HTML छा आहे, जावा स्क्रिप्ट छा आहे, हिन मां असां कहिड़े हिसाब सां कमु वठी सघूं था। मतिलबु त पढ़ियल ऐं अणपढ़ियल जो मिसाल ईअं आहे त अणपढ़ियल रुगो धोखा हणंदो, ऐं पढ़ियल अगरि फॉर एग्ज़ाम्पल उनखे 10% पावर आहे त पोइ चैट जीपीटी सां मिली करे उनखे 100% जो पावर अची वेंदो, ऐं 100% उहो माना पंहिंजो कमु वठी सघे थो। उहो 100% कमु असां कहिड़े तरीक़े सां वठंदासीं, जावा स्क्रिप्ट ऐं अॻिते जेकी बि क्लास हलंदा, असां उन्हनि सभिनी क्लास में मां तव्हांखे इन चैट जीपीटी सां हल्का हल्का उहे टास्क यूटिलाइज़ करणु ईंदुसि। तव्हांखे चैट जीपीटी खां पंहिंजा कोड वठणु, उन्हनि खे बग डीबग, उन में बग अची था उनखे डीबग कीअं कयूं, ऐं प्लस में ऐं उन्हनि खे असां यूटिलाइज़ कीअं कंदासीं, उन्हनि जूं केतिरियूं लेवल्स आहिनि, कहिड़ी लेवल ते असां कमु कयूं था, इहे सभु शयूं असां आहिस्ते आहिस्ते अॼु वारे क्लास में ऐं ईंदड़ क्लास में असां कवर कंदासीं। त सभ खां पहिरियां ही मूं फाइल खोलियो आहे जेको असांजो आख़िरी हुयो। मां तव्हांखे माफ़ु कजो, तव्हांजे मां व्हाट्सअप ग्रुपनि ते शेयर न करे सघियो हुउसि। मां अॼु वारे क्लास में शेयर करे छॾींदुसि। ऐं हिन में इहो ई हुयो फंक्शन नंढिड़ो प्रोग्राम जो टुकड़ो आहे जेको मख़सूस कमु करण लाइ लिखियो वेंदो आहे। ऐं असां ईंदासीं हिन में पंहिंजे HTML में। थोरी मां मुंहिंजी स्क्रीन वॾी थो कयां, त हाणे हे HTML आहे, ठीकु आहे। मां पंहिंजे प्रोजेक्ट फोल्डर में वेठो आहियां, जंहिंमें मां तव्हांखे फाइल ठाहिणु सेखारिया अथव। हाणे हिकिड़े प्रोजेक्ट फोल्डर में तव्हांजा हिक खां घणा फाइल अची सघंदा। जेतिरी तव्हांजी वेबसाइट, तव्हांजो प्रोजेक्ट वॾो हूंदो, उहो हिकिड़े ई फोल्डर में हिक ॿिए सां लिंक थींदा आहिनि, हिक ॿिए खे कॉल कंदा आहिनि। फाइल SRC जे थ्रू, सोर्स जे थ्रू, इम्पोर्ट ऑप्शन जे थ्रू, त उहे सभु हिक ॿिए सां लिंक थियल हूंदा आहिनि। पोइ कॾहिं कॾहिं उहे फाइल 10 हूंदा आहिनि, कॾहिं 20 हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं 2-2000 बि हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं 300 बि हूंदा आहिनि। उहो डिपेंड करे थो उन प्रोजेक्ट ते, तव्हां प्रोजेक्ट छाजो था ठाहियो ऐं कहिड़ो वॾो प्रोजेक्ट आहे। त हाणे हीअ त हिकिड़ो सिंपल हिकिड़ो हुयो जावा स्क्रिप्ट जो कोड, जेको मां तव्हांखे अलर्ट स्क्रीन ते ॾेखारियो हुयो। मां ब्राउज़र ते अचूं था, चैट जीपीटी मां खोले रखी आहे, पर हिते अचूं था, हिनखे इंडेक्स फाइल खे मां खोले थो छॾियां। हीअ असांजो हुयो सिंपल अलर्ट मैसेज जावा स्क्रिप्ट ते, जेको असां लास्ट टाइम सिखियो हुयोसीं। हाणे असां छा था कयूं, कोड खे मां कॉपी कंदुसि पहिरियों तव्हांखे सम्झाइण लाइ। ईंदासीं चैट जीपीटी ते, कोड पेस्ट कयोसीं, शिफ्ट ऐं इंटर कयोसीं ऐं कोड ॾिनोसीं। हाणे हिनखे मां पुछा कंदुसि, मेरा ये कोड जिसमें स्क्रिप्ट लगा हुआ है वो
किस लेवल का है, मतिलबु हाणे चवंदा जेका लेवल आहे हींअर कोड जी इहा कहिड़ी लेवल जी आहे, लेवल छा थींदी आहे। ॾिसो असां क्लास 1 क्लास 2 क्लास 3 लेवल्स ई आहिनि, माना नंढो ॿार आहे, वरी हिन खां पोइ को होशियारु हूंदो आहे, ए ग्रेड बी ग्रेड सी ग्रेड A1 ग्रेड, इहे हिकिड़ियूं लेवल्स हूंदियूं। त हाणे हिन असांखे ॾसियो आपका जो कोड है यूज़र स्क्रिप्ट टैग बॉडी के अंदर लिखा हुआ है, ये लेवल 1 प्लेस में माना जाता है, माना लेवल 1 आहे, माना सिंपल आहे, लेवल 1 आहे। हाणे मां हिनखे चवंदुसि डिज़ाइन लुक और स्टाइल के अकॉर्डिंग मुझे यही कोड नेक्स्ट लेवल में लिख के दो। मां हिनखे चवां थो डिज़ाइन बि सुठी हुजे, लुक बि सुठो हुजे, स्टाइल बि सुठो हुजे, उन्हनि जी अकॉर्डिंग उन्हनि जे हिसाब सां कोड साॻियो हुजे, पर इहो जेको लेवल आहे लेवल असांजी माना त हिकु मथे थी वञे। पोइ हाणे छा कंदो ॾिसो, हाणे इन अलर्ट मैसेज में हिन सभ खां पहिरियां माना त CSS ऐड कई, CSS या माना क्लास प्रॉपर्टीज़ ऐड कई, कार्ड हिकिड़ो ऐड कईसि, ऐं कार्ड खां पोइ हुनजी माना बॉटम ते हिकिड़ो बॉक्स ऐड कईसि, उन सभिनी खे क्लास वग़ैरह ॾेई छॾी। वरी हितां आयासीं हेड सेक्शन बंदि करे, बॉडी में हिन माना हिकिड़ी डिव ठाही, डिव जो हिकिड़ो कार्ड ठाही, उन में हिन हेलो लिखियो, ऐं ये पेज पहले रेंडर होगा फिर स्क्रिप्ट रन होगा लेवल 4, माना लेवल 4 ते हिन मूंखे ॾिनो आहे, ऐं हे लेवल 4 जो माना त कोड आहे। हाणे हिनखे मां कॉपी थो कयां, ॾिसूं था हाणे वरी ईंदासीं वापसि पंहिंजे VS कोड ते। हाणे हिनखे मां कंप्लीट कंट्रोल V थो कयां। हाणे ॾिसो हे मूंखे ॾिनो आहे न 55 लाइनुनि जो कोड, ठीकु आहे, 55 लाइनुनि जो कोड आहे। 55 लाइनुनि जे कोड में हाणे तव्हांखे एतिरी ख़बर आहे कि नए माण्हू खे ऐं तव्हां में इहो फ़र्क़ु आहे कि तव्हांखे ख़बर आहे त हे छा ॾिनो अथई, रूट खां पोइ बॉडी प्रॉपर्टी ॾिनी अथई, कार्ड ॾिनो अथई, CSS फंक्शन सेट कया अथई, बटन ॾिनो अथई हिकिड़ो, ऐं हिते बंदि पंहिंजो हेड टैग बंदि करे स्टाइल टैग बंदि कयो अथई। वरी बॉडी में हिकिड़ी डिव ठाही अथई, डिव तव्हां HTML में सिखी आया, उहो H1 टैग सां हेलो लिखियो अथई, पैराग्राफ टैग ॾिनो अथई, पोइ वरी बटन ॾिनो अथई, बटन ID शो अलर्ट लिखियो अथईसि, पोइ वरी माना हे कमेंट आहे, कमेंट असांजो माना सिर्फ़ु तव्हांखे सम्झाइण लाइ आहे त लेवल 4 स्क्रिप्ट जस्ट बिफोर बॉडी, ठीकु आहे। हाणे हिनखे असां ईंदासीं डॉक्यूमेंट ते, हिनखे रिफ्रेश था कयूं, हाणे ॾिसो शो अलर्ट ते जीअं असां कयूं था त वरी हिते हे आयो, मतिलबु हुन को बॉक्स ॾिनो, बॉक्स जे अंदरि बटन ॾिनो, बटन ते असां जीअं आहियूंसीं त मथां शो अलर्ट वारो मैसेज अची वियो, ठीकु। हाणे वरी असां ईंदासीं ऐं थोरो हिनखे शाबाशी ॾींदासीं चैट GPT खे, गुड वर्क, गुड वर्क, अब मुझे इसी कोड को लेवल नेक्स्ट लेवल में लेके दो, नेक्स्ट लेवल में बना के दो। हाणे ॾिसो, हाणे मथियो हिते हे जेको आहे जिते मुंहिंजो मां सिलेक्ट कयो आहे, ॾिनो अथई मूंखे इंडेक्स HTML फाइल, ठीकु आहे। हाणे इंडेक्स HTML फाइल हिते ख़तमु थियो, हिनखे मां कॉपी कोड कयो। हाणे थोरो नेक्स्ट स्टेप ते था तव्हां वञो, इंटरनल मां निकिरो था, इंटरनल जावा स्क्रिप्ट मां निकिरी, हाणे हिन मूंखे 2 फाइल ॿिया ॾिना आहिनि। हाणे हिनखे मां पुराणे खे ड्राहियां थो, हो जेको नओं ॾिनो आहे उहो मूं एड कयो, हिन 62 लाइनुनि जो नओं ॾिनो आहे, ठीकु आहे। नई जो थोरो असां हिनखे इंस्पेक्ट कयूं था, साॻियो बॉडी टैग ॾिनो, बॉडी स्टाइल ॾिनो अथई, प्रॉपर्टी CSS में कार्ड यूज़ कयो अथई, H1 जो क्लास यूज़ कयो अथई, ऐं बटन वग़ैरह यूज़ कया अथई, बटन खे होवर ॾिनो अथई, बटन एक्टिव जो अलॻि ट्रांज़ेक्शन ॾिनी अथईंसि,
ऐं हेड सेक्शन बंदि कयो अथई। हेड सेक्शन बंदि करे बॉडी में हिकिड़ी डिव ठाही अथई ऐं उनखे टाइटल ॾिनो अथई हेलो लेवल 5 जो ॾिनो अथईंसि। ऐं असांजो उन खां पोइ बटन ॾिनो अथई जेको मथे हुनजो स्टाइल वारो बटन हुयो उनजो हेठि वरी हुनजो माना त HTML में बटन जी प्लेसमेंट रखी अथई। मतिलबु त हिन माना हींअर ॿ फाइल असांखे ॾिना आहिनि। ठीकु आहे, हाणे हिकिड़ो त हे ॾिनो अथई ऐं ॿियो हाणे फाइल कहिड़ो ॾिनो अथई, वरी ईंदासीं वापसि। हाणे चए थो app.js ठाहियो। छा ठाहियो? app.js। हाणे असां हिते कॉपी कंदासीं, Ctrl+C कयोसीं इनखे ई। ठीकु आहे, VS कोड पंहिंजो खोलींदासीं त ईंदासीं फाइल में, फाइल में ईंदासीं न्यू फाइल ऐं होॾां जेको कॉपी करे आयासीं उनखे Ctrl+V कंदासीं, app.js इंटर कंदासीं ऐं हाणे असांखे इहो जेको app.js वारो आहे फाइल उहो साॻे पंहिंजे प्रोजेक्ट फोल्डर में सेव करिणो पवंदो। असां सेव कयोसीं ऐं असां कॉपी कयोसीं app.js खे ऐं हिन में असां Ctrl+V कयोसीं। ठीकु, हाणे असांजो app.js ऐं प्लस में index.html ये ॿई फाइल असांजा हिन महिल असांखे ॾिना आहिनि। ठीकु आहे, हाणे ॾिसो, हाणे हिन लिखी ॾिनो आहे app.js खे हिते सोर्स कयो अथई लाइन नंबर 8 में। लाइन नंबर 8 में त बाबा स्क्रिप्ट जेको आहे मूं रखियो आहे किथे रखियो आहे? app.js में। इंटरनल एक्सटर्नल माना जावा स्क्रिप्ट यूज़ कई हिन ऐं app.js फाइल जे नाले सां स्क्रिप्ट आहे उनखे कॉल कयो अथई index.html में। index.html में जो कॉल थी वियो त हाणे माना रन असांजो index.html थींदो पर कॉल कंदो app.js खे। हाणे रिफ्रेश करे ॾिसूं था, असां ॾिसूं छा थी रिज़ल्ट अचे। हाणे ॾिसो, रिफ्रेश कयोसीं, हिते माना थोरो थी वियो फास्टर क्लीन ऐं हिते वरी हे अची वियो। हिते माना ॾिसो थोरो मां हिते रखां सो पंहिंजो माउस हिन में बटन ते ट्रांसेक्शन्स थी अचे ऐं मथे माना त लिखी थी आहे फास्ट। हे जेको कोड ॾिनो आहे फास्टर बि आहे ऐं क्लीन बि आहे। ठीकु, हाणे वरी असां हिनखे चऊं था थोरो अञा एक्स्ट्रा त अब इसको वर्ड क्लास क्रिएटिव गेमिफाइड मोड में बना के दो। मां चाहंदो वर्ल्ड क्लास हुजे, क्रिएटिव हुजे ऐं गेमिफाइड माना जीअं गेम में फंक्शन्स हूंदा आहिनि न, गेम लुक लाइक हूंदो आहे, अहिड़ो को मूंखे माना इन ई कोड खे मूंखे अहिड़े कंहिं स्टाइल में कन्वर्ट करे ॾे। हाणे चए थो त इहा जेका शइ तो घुरी आहे इहा आहे लेवल 6 ES मॉड्यूल्स प्लस गेमिफाइड UI जेको असां स्क्रीन ते जेका डिज़ाइन असां ॾिसंदा आहियूं, मोबाइल हुजे, वेबसाइट हुजे, कंप्यूटर जो को बि वेब पेज हुजे उनखे, या को बि प्रोग्राम हुजे, जेका मेन स्क्रीन हूंदी आहे उन जी डिज़ाइन खे UI चवंदा आहियूं। हाणे माना असांखे हे ES जा मॉड्यूल्स बि ॾिए थो ऐं प्लस में गेमिफाइड UI बि ॾिए थो। हाणे हे न मुंहिंजो सॼो ॾिसो, हाणे हिन मूंखे ॾिनो पहिरियां छा ॾिनई? HTML फाइल ॾिनई, छा आहे सॉरी index.html। हाणे मां हिनखे कॉपी थो कयां ऐं index.html खे असां हिते Ctrl+V सां कॉपी कयोसीं। कॉपी थी वियो ऐं हाणे वरी असां ईंदासीं वापसि। हाणे अञा हिकिड़ो न मूंखे नओं फाइल ॾिनो आहे, कहिड़ो आहे? style.css। style.css माना हाणे छा थो करे त CSS बि एक्सटर्नल यूज़ थो करे। पहिरियां ॿिनि कोडनि में जेके हेठी लेवल वारा हुया उन में इंटरनल CSS यूज़ कई। हाणे मां हुनखे लेवल वधायो आहे त कमु वधे थो। त ॾिसो मां तव्हांखे चयो नंढे प्रोजेक्ट्स लाइ इंटरनल CSS, वॾनि प्रोजेक्ट्स लाइ एक्सटर्नल CSS। हाणे जीअं प्रोजेक्ट वॾो थो थिए हिन असांखे ॾिनो आहे styles.css जो अलॻि फाइल। हाणे मां हिन फाइल नेम खे कॉपी करे पहिरियां इन ई नाले सां साॻे नाले सां मां हिकिड़ो फाइल ठाहींदुसि।
न्यू फाइल कंट्रोल वी इंटर कंदासीं असां स्टाइल डॉट सी एस एस जो फाइल खोलियोसीं ऐं वरी वापसि ईंदासीं असां ऐं इन स्टाइल डॉट सी एस एस वारे फाइल खे कॉपी कयोसीं इन खे कॉपी कयोसीं ऐं ये कंट्रोल वी हाणे स्टाइल सी एस एस फाइल में ॾिसो सब प्रॉपर्टीज ॾिनियूं हाँ ॾिसो हितां खां वठी हिन मां शुरू कई आहे HTML बॉडी जो कलर सेट कयो अथई बैकग्राउंड सेट कयो अथई उनखे रैप कयो अथई टॉप बार ठाही अथईं हिकिड़ी हिकिड़ो ब्रांड ठाहियो अथईंसि ब्रांड लोगो माना हुन में कहिड़ो अचे उहो सेट कयो अथईंसि ऐं प्लस पेन माना फ्रे कीअं वरी कार्ड ठाहियो अथईंसि ऐं उन्हनि जूं माना साइज़ूं सभु ठाही अथई टाइटल ठाहियो अथई H2 में हुन टाइटल खे रखियो अथई मतिलबु त सॼो हिकिड़ो कंप्लीट हिन मूंखे रेडी टू पेस्ट हिकिड़ो फाइल ॾिनो आहे हाणे मूं कॉपी त करे छॾियो आहे पर हाणे वरी असां अचूं था हिन app.js में बि माना कंप्लीट करे मूंखे ॾिनो आहे app.js फाइल ॾिसो हाणे हिन खे मां कॉपी कयो app.js फाइल असांजो ऑलरेडी ठहियलु आहे इन खे मां पुराणे कोड खे हटाए छॾींदुसि नओं कोड ChatGPT वारो पेस्ट कंदुसि ठीकु आहे हाणे ॾिसो हिकिड़ी शइ गौर कयो त स्टार्टिंग में जॾहिं मां कोर्स स्टार्ट कयो हुयो त मां माण्हुनि खे झलींदुसि त ChatGPT यूज़ न कयो छो झलींदुसि इन जे करे त जेसीं ताईं तव्हांखे अलफ़ बे बदक ईंदी अलफ़ ज़बर अलफ़ ज़ेर ए ओ ईंदो त तव्हां अलफ़ बे वारा अॻियां सबक़ पढ़ंदो तव्हांखे उहे सबक़ ई न अचे बुनियाद ई तव्हांजो न हूंदो त तव्हां अॻिते कमु कॾहिं बि न करे सघंदा हींअर तव्हांखे हिननि शयुनि जी हे जेके मूं ठाहियूं हिननि शयुनि जी ख़बर आहे हर शइ जी ख़बर आहे स्टाइल CSS जी ख़बर आहे तव्हांखे app.js तव्हां सिखो था वेठा जावा स्क्रिप्ट सिखो था वेठा हींअर तव्हां इनखे यूज़ करे सघो था पर पोइ बि इन्हनि कोडनि ते कहिड़े हिसाब सां उहो स्टाइल CSS यूज़ करे थो एतिरी तव्हां में ॼाण वरी बि हुजणु घुरिजे त फॉर एग्ज़ाम्पल हाणे ॾिसो RGB कलर हिन कहिड़ो यूज़ कयो आहे हिते हिन कहिड़ो कलर यूज़ कयो आहे ऐं हिननि जी साइज़ कहिड़ी ॾिनी आहे 8px ॾिनी आहे मार्जिन फ्लैक्स साइज़ कहिड़ी ॾिनी आहे इहे सभु शयूं तव्हांखे अचणु खपनि पंहिंजी नीड जे हिसाब सां उन्हनि खे अप डाउन करे सघो जेसि ओसी ताईं माना पंहिंजी डिज़ाइन एक्यूरेट कयो जिथे तव्हांखे वणे ॾिसो न 368 लाइनुनि जो आहे 368 लाइनुनि जो कोड त तव्हां वरी वापसि ChatGPT खे कोन ॾींदो न ईअं त पोइ तव्हांखे ॾींहं लॻी वेंदा पंहिंजो प्रोजेक्ट ठाहिण में ऐं अगरि तव्हांखे 368 लाइनूं टाइप करणियूं पवनि 165 लाइनूं टाइप करणियूं पवनि त पोइ तव्हांखे घटि में घटि 3 कलाक लॻंदा असां वधि में वधि 2 मिंटनि में राइट करायूं वापसि ईंदासीं हे असांजो पुराणो आहे मां रिफ्रेश कयां थो हाणे ॾिसो हाणे हे गेमीफाई मूड में असांजो फंक्शन अचणु शो अलर्ट ते मां जीअं हणंदुसि त हिन में साउंड बि ॾिनो अथई पर हाणे मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे हिन कंप्यूटर में साउंड कोन्हे को ऐं पर हिन शो अलर्ट खे ऐं हिन खे अञा मां हिन क्लिक कयां थो त अञा माना हिन शो अलर्ट ऐं क्लेम डेली रिवार्ड इहे जेके आहिनि इहे ॿई माना हिन बटण में डेटा अञा न रखी आहे ॾिसो न क्लिक कयां थो त कुझु कोन थो थिए ठीकु आहे शो अलर्ट ते क्लिक थो कयां कुझु कोन थो थिए क्लेम डेली रिवार्ड ते क्लिक था कयूं त कुझु कोन थो थिए वरी असां वापसि ईंदासीं मां हिनखे चवंदुसि शो अलर्ट बटन एंड क्लेम डेली रिवार्ड बटन नॉट वर्किंग मां चवां शो बटन ऐं क्लेम डेली क्लेम एन लगाए छॾी आहे ख़ैर सम्झी वेंदो क्लेम डेली बटन जेके इहे ॿई असांजा हिन जा कमु नथा कनि हाणे ॾिसूं त हाणे पंहिंजे कोड खे छा कंदो पंहिंजो जेको हुन कोड न हुनखे ॾिसंदो त किथे का वाकई ग़लती आहे ॾिसूं था ॾिसो चए थो छो नथो रिस्पॉन्डिंग करे your JS likely isn't loading wrong path module blocked by on file
चए थो जेको जावा स्क्रिप्ट फाइल तव्हांजो आहे न उहो मूंखे लॻे थो त कंहिं ग़लति जॻह ते आहे, माना पाथ जिथे तव्हां सेव कयो आहे उहो ग़लति आहे। ठीकु आहे, माना हिन जेको मूंखे पहिरियां फाइल ॾिनो जावा स्क्रिप्ट जो, मां हिनखे कंट्रोल एफ थो कयां, एप जे एस जो ॾिनो हुअसि, एप डॉट जे एस, एप जे एस ॾिनो हिन। ऐं असांजो वी एस कोड में एप जे एस जो फाइल ऑलरेडी आहे। ऐं वरी हेठि अचूं था, एप जे एस जो हिते बि आहे। पाण ॾिसूं था हाणे हे आख़िर में छा थो करे, हाणे पंहिंजे ग़लती खे कहिड़े तरीक़े सां सुधारे ॾिए थो मूंखे, पहिरियां इहो असां चेक कंदासीं। हाणे चए थो कॉपी पेस्ट दिस into fresh index HTML and open it. Both buttons will work, everything inline script। हाणे वरी माना त जेको पंहिंजो एक्सटर्नल वारे खां निकिरी हे इनलाइन जेएस जावा स्क्रिप्ट इनलाइन कोड यूज़ थो करे। हिन सां इनलाइन में असां जीअं ईंदो त ॾिसूं हाणे फाइनल थी वञे। पर हाणे ॾिसो न, हिते ई तव्हां ॾिसो हिते हिन माना त केॾो ज़बरदस्त माना हिकु क़िस्म जो न आउटलुक माना ठाहे ॾिनो आहे असांखे। हाणे हे असांजो कॉपी करे छॾी, हिनखे कॉपी कयो मूं, ऐं फाइल कहिड़ो ॾिनो आहे, फाइल तव्हां हमेशह मथां ॾिसंदा कयो। हाणे हिन असांखे ॾिनो आहे फाइल इंडेक्स डॉट HTML, हे लिखियो आहे इंडेक्स डॉट HTML। कॉपी कोड कयोसीं, वापसि असां ईंदासीं इंडेक्स डॉट HTML में, असां हिते पेस्ट करे छॾियोसीं। ठीकु आहे, ऐं वरी असां वापसि ईंदासीं ऐं हिनखे असां रिफ्रेश था कयूं त हिनजो थोरो लुक चेंज थियो। ऐं अञा हे प्रॉब्लम करे थो, अञा प्रॉब्लम करे थो। हुन लुक चेंज कयो आहे, पर अञा असां शो अलर्ट ते हणूं था त शो अलर्ट मैसेज नथो थिए। हाणे ॾिसो हिकिड़ो ॿियो मां तव्हांखे फंक्शन सम्झायो, कंट्रोल शिफ्ट आहे। हाणे हिन ते ॾिसो, हिन ते अचे थो अनकाट सिंटेक्स एरर। ठीकु आहे, इनवैलिड आर अनएक्सपेक्टेड टोकन, माना हिते हिन एरर ॾसियो आहे जेको मूं तव्हांखे चयो, मां तव्हांखे कल्ह चयो अॻिते हली ॾसींदुसि त हाणे हिन में एरर आहे। हे एरर हिन पेज में आहे जेको हिते कंसोल में अची वियो आहे। हाणे असां हिनखे कॉपी कंसोल कंदासीं। ठीकु, वरी असां ईंदासीं इंटर था कयूंसि। अचे थो इंडेक्स HTML 128, 128 लाइन ते, छा 128 लाइन ते एरर किथे आहे असांजो, हिन में। ॾिसो था एरर आहे, हे ॾिसो एरर हिते आहे। हीअ जेका लाइन आहे रेड लाइन जे हेठां ही एरर आहे, गाड़ी अची वई आहे न, ही एरर आहे। ऐं मथां जीअं मां क्लिक करे रखंदुसि चवंदो इनवैलिड करेक्टर जावा स्क्रिप्ट, माना चैट जीपीटी खां कोड लिखण में ग़लती थी वई आहे। छा थी आहे, चैट जीपीटी खां कोड लिखण में ग़लती थी वई आहे। हाणे तव्हां चवंदो त साईं चैट जीपीटी ग़लती कंदो आहे छा? हा बिल्कुलु कंदो आहे। पोइ हिते आख़िरी लाइन ते ॾिसो, चैट जीपीटी कैन मेक मिस्टेक्स, चैट जीपीटी ग़लतियूं करे थो सघे। सम्झो था, चैट जीपीटी ग़लतियूं करे थो सघे। हाणे हिन वरी सॼो कोड वराए लिखणु शुरू कयो आहे। थोरो मां स्क्रीन खे पास कंदुसि त जीअं कोड लिखी वठे, क्लास वॾो थी वेंदो। हाणे हिन
असांखे चेक कयूंसि त हिन नओं कोड असांखे ॾेई छॾियो आहे। नओं कोड ॾेई छॾी, सभु पुराणा एरर की मां कॉपी करे हिनखे हिन में रखी छॾियो। 329 लाइनुनि जो कोड असांजो हिन में रखी छॾियो। ऐं असां जीअं वरी आयासीं पेज ते त ॾिसो हिन असांखे हे करे छॾियो। जीअं मां हिनखे रिफ्रेश कयां थो त रिफ्रेश ते अलर्ट अची वियो ऐं क्लेम डेली रिवार्ड लेवल अप हे सभु अची वियो। सम्झी वियो था ॻाल्हि। हाणे ॾिसो पोयां हिन जेको स्टाइल ॾिनो आहे केॾो न प्यारो आहे, पोयां कलर केॾो न प्यारो आहे। पर हाणे अगरि वरी असां हिनखे थोरो चऊं था त हिनखे थोरो मां तव्हांखे थोरो सम्झायां। मां ॾिसो तव्हांखे सिर्फ़ु मां कमु करण जा फ़िलहालु आइडिया ॾसियां थो पियो न। त हाणे हिनखे हिते हुयासीं। हाणे मां हिनखे सिंपल चवां थो इसका बैकग्राउंड ब्लैक, माना बैकग्राउंड ब्लैक हुजे, ब्लैक में एडजस्ट करो और स्पेस लुक बना के दो। मां चवां थो मां जो जेको बैकग्राउंड आहे हुनखे ब्लैक कर ऐं मां स्पेस खिला वारो जेको लुक हूंदो आहे उहो ठाहे ॾे माना सॼो। हाणे ॾिसूं था त हे छा थो ठाहे ॾे। मां वरी हिनखे पास कयां थो छो जो कोड ठाहिण में हिनखे टाइम लॻंदो आहे, 2, 3, 5 मिंट क्लास वॾो थी वेंदो। हाणे हिन मूंखे कोड ॾेई छॾियो आहे, ठीकु आहे। हिनखे मूं कॉपी कयो ऐं आयासीं वापसि हिन पुराणे कोड खे मां ड्रायां थो इंडेक्स HTML वारे खे पेस्ट कयोसीं। हाणे हिन मूंखे हींअर 92 लाइनुनि जो कोड ॾिनो आहे। पहिरियां हुयो 268 लाइनुनि जो कोड। हाणे हुन में ॾिसो नंढा नंढा पोयां डॉट कनेक्ट थियल आहे, लाइन ईअं वञे पई, पोइ उनजे करे डिज़ाइनिंग वग़ैरह में हिन कोड वॾो पियो थिए। हाणे असां जीअं ईंदासीं पंहिंजे हिन फाइल खे रिफ्रेश कयो त असांजो हे आयो। हाणे ॾिसो पोयां हल्का स्टार माना नंढा नंढा डॉट जेके माना शाइन था कनि, नंढा था थियनि वॾा था थियनि। राति जो आसमान वारो माहौल हूंदो आहे उहो। हाणे उहो थो चवां। जीअं वरी क्लेम डेली खे आहियूं मथां साॻियो मुंहिंजो क्लेम वारो अची वियो। शो अलर्ट कयूं, शो अलर्ट वारो बि अची वियो। माना हिन हींअर क्लास में ॿ जेके आहिनि सो असांखे माना ॾिना आहिनि अलर्ट बटन। हाणे ॾिसो ही हिकिड़ो थी वियो आइडियो त चैट GPT खां असां कीअं कमु वठी था सघूं। हिकिड़ी शइ मुंहिंजी यादि रखी छॾियो, ही जेका मां ॻाल्हि कयां थो वक़्त खां पहिरियां वारी ॻाल्हि आहे। ईंदड़ जेको ज़मानो आहे, इन में सभ खां कामयाब तरीन इंसान उहो हूंदो जंहिं वटि आइडिया हूंदो। कमु करण जी एतिरी ज़रूरत न पवंदी, कमु असांजूं मशीनूं कंदियूं ऐं AI कंदी कमु, आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंदी, रोबोट कंदा। हींअर ॾिसो असांजी AI आहे, मूंखे केॾा कोड माना त तकड़ा ॾेई छॾी। सिर्फ़ु आइडियो कमु कंदो, जंहिंजो दिमाग़ हले थो, दिमाग़ में यूनिक आइडिया आहिनि, उहे आइडिया हलंदा। मां नंढिड़ो मिसाल थो तव्हांखे ॾियां। नंढिड़ो आइडियो आयो कंहिं माण्हू खे त व्हाट्सअप मैसेंजर ठाहो, नंढड़ी एप्लीकेशन आहे, वधि में तव्हां 25 या 30 ॾींहंनि में उहा एप्लीकेशन ठाहे वेंदो। API बैकएंड वग़ैरह कनेक्ट करे हिक ॿिए खे मैसेज वठी ॾेई सघो था, इनक्रिप्टेड हूंदी, सेफ हूंदी। पर जंहिं माण्हू खे पहिरियां आइडियो आयो उन आइडिया ते कमु कयो, हींअर उनजी एप्लीकेशन जे करे उहो पाण दुनिया जे अमीर तरीन माण्हुनि में ऐं कामयाब तरीन माण्हुनि में शुमार थो थिए। वरी फेसबुक मार्क हुनखे हिकिड़ो सोशल प्लेटफॉर्म जो आइडियो आयो,
हुन फेसबुक ठाहे छॾियो। फेसबुक ठाहे छॾियो त हींअर ॾिसो हुनजी एॾी अर्निंग आहे जो 2-2.5 साल पहिरियां जॾहिं फेसबुक 1-2 ॾींहं लाइ को बंदि थी वियो, को माना 1-2 ॾींहं मुंहिंजे ख्याल 2-3 कलाक लाइ बंदि थी वियो, त हुनजो जेको माना त एस्टिमेट लॻाई नुक़सान जी 2-3 कलाकनि लाइ बंदि थियो, त हुन में पाकिस्तान जो बि कर्ज़ु लही वञे। इहे त मेम्स ठहिया, पर बहरहाल तमामु वॾो को माना हुनजो बिज़नेस आहे। वरी गूगल, असांजे पाकिस्तान में दराज़, OLX, बाइका जिते माना असां सफ़र वग़ैरह कयूं था, राइडर ऐं मानी वग़ैरह घुराइण लाइ माना त फूड पांडा वग़ैरह आहे, इहे सभु आइडियाज़। हींअर तव्हांखे दुनिया सां गॾु हलणो आहे। हींअर तव्हां माना इहो न सम्झो त तव्हां सीता रोड में हो, तव्हांजी एज 10 साल, 12 साल, 20 साल, 25 साल न, पोइ ईअं रहंदव त अॻिते न निकिरंदव। चैट GPT खां तव्हां पुछा कयो त मां पाकिस्तान में रहां थो, मुंहिंजे दिमाग़ में ही माइंड आहे, ही ख़्यालु आहे, इन खे मां कीअं पूरो कयां, तव्हांखे स्टेप बाय स्टेप गाइड कंदो। अॼु पहिरियों ॾींहुं हुयो, इंशाअल्लाह सुभाणे वरी नओं क्लास ॾींदुसि, त नई क्लास सां गॾु वरी तव्हांखे उन क्लास ते चैट GPT खां कीअं असां कमु वठूं था उहो सेखारींदुसि। कोशिशि कयो, प्रैक्टिस कंदा अचो, कोशिशि कयो पंहिंजा स्किल्स वधाईंदा अचो, कोशिशि कयो सिंसियरिटी पाण सां, पंहिंजे ख़ानदान वारनि सां, पंहिंजे घर वारनि सां रखो। इंशाअल्लाह ताला कामयाबी तव्हां सभिनी जा कदम चुमंदी। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजूं नेक तमन्नाऊं तव्हां सभिनी सां गॾु। सुभाणे वारे क्लास में इंशाअल्लाह सभिनी सां मिलबो। तेसीं ताईं ख़ुदा हाफ़िज़।